घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त तालका एजुकेशन प्राइमरी ऐं पेटे अलफ घोटकी पारां तालके एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी सैयद अब्दुल जब्बार शाह बुखारी जी सदारत में उस्तादनि जो ॾींहुं मल्हायो वियो, जंहिं में उस्तादनि दानिशवरनि पेटे अलफ जे अॻवाननि ऐं तालीमी माहिरनि अरशद लखण अब्दुल हई भुट्टो, सईद अहमद चाचड़, इख्तियार अहमद कलोड़ो, सैयद जाहिद अली शाह, मोहम्मद इदरीस, महर हाकिम अली शेख, अब्दुल मन्नान बिल्लो, सिराज अहमद दांदो, रवि कुमार, कोड़ो खान मलिक, माजिद मीरानी, हाकिम अली मीरानी, असदुल्ला सुमरो, जहान खान भैयो, शफकतुल्ला कोलाची, फिदा हुसैन मलिक, अमजद अली कोलाची ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते तकरीब खे खिताब कंदे सैयद अब्दुल जब्बार शाह बुखारी, अरशद लखण अब्दुल हई भुट्टो, सईद अहमद चाचड़, मोहम्मद इदरीस महर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद समाज जे रोशन मुस्तक़बिल जो ज़ामिन हूंदो आहे। असीं पंहिंजे देश जे प्यारनि ऐं महबूब उस्तादनि खे हर ॾींहुं अज़मत ऐं मोहबत भरियो सलाम पेश कंदा आहियूं। उस्ताद ई मुआशिरे खे सवारींदड़ ऐं सुधारींदड़ हूंदो आहे। उस्ताद क़ौमुनि जा सफ़ीर ऐं रहनुमा हूंदा आहिनि। समाज में इन्हनि उस्तादनि जी इज़त मान ऐं मर्तबो हूंदो आहे जेके पंहिंजी क़ौम जे ॿारनि खे ईमानदारी ऐं सचाई सां तालीम ॾियनि था। सिंध जो उस्ताद अॼु बि सुजाॻ आहे जेको देश जे गुलनि जहिड़नि ॿारनि खे बहितर ऐं सुठी तालीम ॾियण लाइ जाखोड़े पियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।